नाज़रीन, करमपुर थाणे जे तमाम ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर वेझो करमपुर थाणे जे अदा ॻोठ मोहम्मद अज़ीम बिजरानी लॻो जाफ़री बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां जहिड़ो फायरिंग में नौजवान नीगर सोरा पुट बाज़ारी जाफ़री थॾे ते क़तल, जॾहिं त साॻी धुर जो नौजवान वज़ीर पुट बाज़ारी जाफ़री ज़ख़्मी थी पियो आहे। वारसनि पारां फ़ौती जी लाश ऐं ज़ख़्मी खे करमपुर थाणे ते आंदो वियो आहे। ॿिए तरफ़ लाश ऐं ज़ख़्मी खे करमपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। नाज़रीन, करमपुर थाणे जी तमाम ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर वेझो करमपुर थाणे जी हद ॻोठ मोहम्मद अज़ीम बिजरानी लॻो जाफ़री बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां जहिड़ो साम्हूं आयो आहे। फायरिंग जे नतीजे में नौजवान नीगर सोरा पुट बाज़ारी जाफ़री थॾे ते क़तल थी वियो आहे, जॾहिं त साॻी धुर जो नौजवान वज़ीर पुट बाज़ारी जाफ़री ज़ख़्मी थी पियो आहे। वारसनि पारां फ़ौती जी लाश ऐं ज़ख़्मी खे करमपुर थाणे ते आंदो वियो। ॿिए तरफ़ लाश ऐं ज़ख़्मी खे करमपुर सरकारी इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।